तू गरीब नहीं तू अमीर है। हिकड़ो दुनिया जो अमीर बुधा जंहिंजे पेरन में छिगल जुती हुजे, रस्ते में टुटी पवे वरी कंडड़ो हणी उनके गंढे वरी पाए। जवाब दे इया नेमत अगर नसीबा तो कंहिंखे नसीबा। जवाब दे कंहिंखे नसीबा, तोखे या बंगले वारे खे? ईमानदारी सां ॿुधा, कंहिंखे नसीबा? कपड़न के चतियूं लॻलूं हुजन, कपड़ा हदों हदों फाटल हुजन, वरी भी सुकून सां पातल हुजन, तोखे नसीब या कंहिं अमीर खे? जवाब दे। ॻाल्हाए छो तो चुप करी? ऐ मुसलमान, अल्लाह जी ज़ात बाबरकात, ये तोखे अज़ीम नेमतूं अञा मां तोखे ॿुधायां। उलमा वेठा हल, उलमा किराम वेठा हल। मदीने जे मीर फरमायो, अल्लाह जे ज़ात मां मुस्तफ़ा के दुनिया जे खजानन जूं चाबियूं, आखिरत जे जन्नत जूं चाबियूं रब मां मुस्तफ़ा जे हवाले कयूं हल। मां मुस्तफ़ा चाहियां त ही जबल सोना थी मां मुस्तफ़ा सां गॾु हलण शुरू कन। छा हुजूर फरमायो? मां मुस्तफ़ा चाहियां त हे जबल सोना थी मां मुस्तफ़ा सां गॾु हलण शुरू कल। इते बीह जवाब दे, तोखे बि न्याणी प्यारी आ, मुझे मुस्तफ़ा खे बि ख़ातूने जन्नत प्यारी आ। ए तेरी प्यारिया जो मुझो करीम मुस्तफ़ा उन पंहिंजे लाडुलिया दादुलिया न्याणीअ ला चवे, मुझे मुस्तफ़ा जूं न्याणियूं चार, पर दादुले में दादुली इमाम हसन ऐं हुसैन जी अम्मा। अम्मा खातूने जन्नत ला मुझो मदीने जो महबूब चवे, हिय फातिमा मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आ। मुझो मुस्तफ़ा करीम अम्मा खातूने जन्नत अचे, मुझो मुस्तफ़ा करीम उथी बीही पंहिंजे न्याणीअ खे हिन चेहरे ते बोसो दे ऐं चुमड़ी ॾेई मुझो मुस्तफ़ा नेसाहो हणे ऐं फरमाए त फातिमा जी मुझा सुहिणा करीम आका, बचड़ी तुंहिंजे पेशानी मां मुस्तफ़ा खे जन्नत जी खुशबू अची रही आ। ऐ मुसलमान, जंहिं खातूने जन्नत जी दुनिया में एतरी इज्जत आ, आखिरत में केतरी इज्जत आ। मदीने जे मीर फरमायो, मैदाने महशर कायम थी वेंदो, सॼी दुनिया के पुलिस रात तां गुज़रणो पवंदो। हर हिक नबीअ जा बचड़ा ईंदा, जिब्रील ऐलान कंदो, मुझा मौला फलाणे नबीअ जूं न्याणियूं रब चवंदो गुज़रण दे, फलाणे नबीअ जा बचड़ा रब चवंदो गुज़रण दे। जेॾी महिल जिब्रील चवंदो, ओ मुझा करीम रब, तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी न्याणी गुज़रण थी चाहे, रब चवंदो 70,000 हूरन जे झुरमट में मुझे महबूब जी न्याणी अचे। ऐ जिब्रील महशर जे मैदान में ऐलान कर, या अहलल महशर नकिसू रुऊसकुम व खुतू अबसारकुम, कंध हेठि कयो, अखियूं बंद कयो, चो त मुझे मुस्तफ़ा जी परदेदार फातिमत ज़हरा पुलिस रात तां गुज़री रही आ। महशर में, मैदाने महशर में दुनिया नफ्सा नफ्सी में हुंदी, मुझे अम्मा खातूने जन्नत के उते भी इहो प्रोटोकॉल हुंदो जो अल्लाह ऐलान कराइंदो त अंबिया भी कंध हेठि कयो, अखियूं भी बंद कयो, छो त पर्देदार मुझे महबूब जी बचड़ी लंघी रही आ। उन अम्मा खातूने जन्नत जी जेडी महिल शादी थी आ, जवाब दे, पंहिंजे ला मसाला पैदा करण वारा न्याणी आहे,
मगर पैसा ना है शादी कीअं कराया पंहिंजे ला मसाला पाण पैदा न कर पंहिंजे ला मसाला तैयार न कर अदा मुझे करीम मुस्तफा तो के सुहिणो रस्तो दस्यो आ अल्लाह जो दसियल सुहिणो रस्तो आ मुझे मदीने जे महबूब जो दसियल सुहिणो रस्तो आ तू पंहिंजे ला पाण ई मुसीबतूं तैयार न कर जवाब दे अम्मा खातून जन्नत के शादी जे वक्त 9 वगो हुयो या उन वक्त भी चतन वारो हुयो जवाब दे मुसलमान अखियूं खोल अखियूं बंद करे छड़ियूं थई तुझी न्याणी के जे भत में त फाटल वगो पाए वजी जवाब दे गरीब हूंदे तरफ चवंदे न मुझे इज्जत जो मसलो आ तुझे इज्जत जो मसलो ना है तुझे नफ्स जी हरकत आ इज्जत मुझे मुस्तफा का वधिक कायनात में कंजी आ मुझे मुस्तफा जो मट केरा अम्मा खातून जन्नत जो मट केरा मुझा महबूब है अल्लाह तवा के कायनात जो वागू दई छड़ियो जन्नत जो मालिक बनाए छड़ियो दुनिया जो वारिस बनाए छड़ियो मालिक बनाए छड़ियो महबूब है पंहिंजे न्याणी लायो सब कुछ छो मुझो मुस्तफा फरमाए तो इन करे त कायनात में का गरीब जी न्याणी शादी जे टाइम ते अगर हुन वट भला कपड़ा जेवर न हुजन त इए नचवे त मुझो कोई नाहे वहा मुझे बचड़ी फातिमत ज़हरा के याद करे त मां मुस्तफा पंहिंजे बचड़ी जी इन हाल में इन करे शादी कई त दुनिया जे गरीब जी बचड़ी भी इए कानपन भी जी कायनात जे अमीर बादशाह जी बचड़ी जी शादी मुझा दोस्तों बदकिस्मती सां इन हकीकतुन ते ॻाल्हायो कोन थो वञे असां वटि ज़ुल्म कहिड़ो आहे न्याणी जे शादीअ खां पहिरीं ॾाज जो सॾु ॾींदा हूं सॾु ॾेई ऐं उहो जेको ॾाज हूंदो आहे साम्हूं रखी दुनिया खे ॾेखारींदा हूं आलमे रब्बानी कंहिंखां बि पुछो त केतिरो गुनाह ऐं मुसलमान मदीने जो साईं फरमाए थो केला खाई थो ये खल्लू बि ॿाहिरि गलीअ में न उछला ये खल्लू बि गलीअ में न उछला मता कह गरीब जे बचड़े जी दिल चवे खल्लू ॾिसी त मूंखे केला मिलन ऐं हुनखे न मिलन मता हू रोए मुझो मुस्तफा बर्दाश्त करे कोन सघंदो ऐं मुसलमान तू पंहिंजे न्याणीअ जा ॾाज ॾेखारी थो मता उन टाइम ते का गरीब न्याणी हुजे उन जे अंदर मां का दाह निकिरी वञे हुजूर जे दरबार में हिकड़ो शख्स ज़ारो कतार रोए थो पियो आका 3 ॾींहं थी वया मुझो बचड़ो गुम थी वयो आ मुझी ज़ाल रोई रोई अखियूं सुॼाए छॾियूं हन आका 3 ॾींहं मुझे घर में कुछ पको कयो कोन्हे बचड़े जे फिराक में महबूब गोले गोले थकजी पया हूं मुझो बचड़ो नथो लभे आका मेहरबानी फरमायो मदीने जे महबूब जे दरबार में अञा हिन रोई दाह कई बस कई कुंड मां सहाबी उथी चवे थो आका जेके पार पता इहो मुझो दोस्त ॾेई रहियो आ इन पारन पतन सां इन जो बचड़ो फलाणे बाग जे कुंड में हाणे मां खेॾंदो ॾिसियो थो अचां हुजूर जे दरबार में बस ॻोढ़ा कंहिंजा किरिया न आहिनि कमु थियो न आहे लेकिन गाल गौर सां ॿुधजा मुझे हुजूर जो सहाबी जेको 3 ॾींहनि खां बचड़े जे इश्क मोहब्बत में तड़पी रहियो हो जुदाईअ में तड़पी रहियो हो जीअं जो ॿुधई उन खां विसरी वियो त मां हुजूर जे दरबार में बीठो हां इए ड्रोड़ण शुरू कई जीअं हिन डुक पाती मुझे मदीने जे महबूब सॾड़ो कयो वञण वारा ओ वञण वारा वञ भली पर मां मुस्तफा जी ॻाल्हि ॿुधी वञ जेॾी महिल हुजूर सॾड़ो कयो अदा उहो जवान यकदम पोइते मोटी रोई अदब जा हथ ॿधी चवे थो आका हुकुम थे मुझे करीम मुस्तफा फरमायो जेॾी महिल सॾड़ो करी त इएं सॾड़ो न कजा ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया
लफ्जन ते गौर कर मुसलमान। मुझे मदीने जे मीर फरमायो ये सडड़ो न कजा ओ मुझा पुटड़ा हलिया। सहाबी खां पुट विसरी वयो। अंदर में सवाल पैदा थी पया जो त सहाबी के खबर आ त मुझो मुस्तफा हसब भी जान दो आ त नसब भी जान दो। मुझे मुस्तफा के सब खबरा हलाली केरा हरामी केरा। सहाबी जे दिल में अजीब ख्याल आया। मुझे हुजूर ने अर्ज करण जे ला वधे थो त आका चइबो मुझो पुटड़ो ना है अञा हिन जुबान कान खोली। मुझे करीम मुस्तफा फरमायो ये फुजूल ख्याल दिल मां कढी छॾे। पुटड़ो तुंहिंजो आ पुटड़ो तुंहिंजो आ तू न जो पीवा। चवे तो आका जॾहिं मुंहिंजो पुटड़ो आ मां उन जो पीउ आं पोइ पुटड़ो करे सॾु छो न कयां। मदीने जे महबूब फरमायो इन जे ला उन सां गॾु यतीम ॿारड़ा खेॾंदा हूंदा। तूं चवंदे ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया मता कंहिं यतीम खे पंहिंजो बाबो यादि अची वञे जेको शहीद थी वयो हुजे। उन जे अखियुनि में ॻोड़ा ईंदा मां मुस्तफा खां बर्दाश्त कोन थी सघंदा। ऐ मुसलमान तू हुजूर जो उम्मती हई अंदर में दर्द पैदा कर। मुसलमान हई त पंहिंजे पान के मुसलमान साबित कर। फकत तू असां न मुसलमान थी पऊं त अल्लाह मकाम निरालो करे। रब जे महबूब फरमायो या त एतिरो कुझु आणियो जो पाड़े में जेके घरड़ा अथव बचड़नि खे ग़रीबनि खे विरहाए ॾियो। जे ईअं नथा करे सघो त जेको खाओ उन जा छिलका बंदि करे किथे साइड ते उछलाए अचो त कंहिंजो बचड़ो दाह न करे। अगर रोंदो त मां मुस्तफा खां बर्दाश्त कोन थींदो। मां तोखां थो पुछां मुसलमान जेकॾहिं केले जो छिलको कंहिं ग़रीब जो बचड़ो ॾिसी जे अम्मा मूंखे केलो उनखे न मिले मुंहिंजो मुस्तफा बर्दाश्त न करे। तव्हां असां आउं पहिरीं पाण खे चवां अव्हां खे नथो चवां पाण खे चवां जेकॾहिं असां पाण पंहिंजे न्याणियुनि जे शादियुनि में पटी ॾियण खां मनो कोन्हे। जेको रब ॾेई थो ॾे न्याणीअ खे न्याणी जो हक़ आहे तुंहिंजे मथां। लेकिन उन जी अहिड़े अंदाज़ में नुमाइश न कर जो कंहिं ग़रीब जी न्याणीअ जी दिलि टुटी पवे। कंहिं ग़रीब जी न्याणी ॾिसी रोई विझे उन खां ड्रिज मता उन जे अखियुनि जा ॻोढ़ा तुंहिंजे न्याणीअ जूं ख़ुशियूं खसे वञनि। यार पंहिंजे न्याणीअ खे ख़ुशियूं ॾियण जे लाइ पहिरीं ग़रीबनि जे न्याणियुनि खे ख़ुशियूं ॾे। मुंहिंजो रब तुंहिंजे न्याणीअ खे हमेशह आबाद करे छॾींदो। ॻाल्हि मां घणियूं ॻाल्हियूं निकिरी वयूं मूंखे माफ़ कजो। दिलि चवे थी त मां क़ुरान करीम जे आयत करो टाइम मां चरियो माण्हू घणो टाइम वठी मूंखे माफ़ कजो। जेका क़ुरान करीम जी आयत पढ़ियमि उन में अल्लाह फरम वमिनल अअराब मन युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर। मुझे करीम रब फरमायो बहराड़ीअ जा माण्हू क़ुरान थो चवे वमिनल अअराब। अराबी चइबो आहे दूर दराज इलाइक़नि में रहण वारो जबलनि में रहण वारो जेके सिंधीअ में चवंदा आहियूं झंग जो को ॼट आहे। हे वीचारो झंगल मां आयो आहे जे वॾे शहर झंगली आहे वीचारो छो पांचा पे थो लड़काईंदो हले बूट जी कही कान ॿधी अथई। माना जंहिं वटि घणो इल्मु न हूंदो आहे घणो सेंस न हूंदो आहे किन न हूंदो आहे उहो पंहिंजी दुनिया में हूंदो आहे। उनखे दुनिया जी परवाह न हूंदी आहे उनखे बहराड़ीअ वारो चइबो आहे। लेकिन अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजे रब जो क़ुरान कीअं थो उन जी तारीफ़ करे कीअं थो चवीं त मां बहराड़ीअ वारो बेकार आहियां। तूं छो बेकार? अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मिनल अराब बहराड़ीअ वारनि मां के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि मन युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर।
रहंदा त बहराड़ीअ में हल, रहंदा त झंगल में हल, रहंदा त जबलन में हल, पर करीम रब सां एॾो प्यार कंदा हल, करीम रब ते एतिरो ईमान मज़बूत आणींदा हल, जो साह साह में पंहिंजे करीम रब खे यादि करे शुक्राना प्यादा कंदा हने। अल्लाह फरमायो अल्लाह ते ईमान आणींदा हल, वल यौमिल आखिर ऐं क़यामत खे बि सचो समझंदा हल। अल्लाह ते ईमान आणण मां मुराद छा आहे? रब जे ज़ात खे वहदहू ला शरीक मञींदा हन, अल्लाह खे हाज़िर नाज़िर मञींदा हन, यकीन कंदा हन मुंहिंजो रब असांखे ॾिसी रहियो आहे। रब क़ुरान में कंहिंजी ॻाल्हि थो करे मौलवीअ जी न, कंहिं पीर जी न, कंहिं डिग्रीअ वारे जी न, चओ हिकिड़े बहराड़ीअ वारे जी नालो वठी रब क़ुरान में तो चवे बहराड़ीअ जा माण्हू अल्लाह ते ईमान आणींदा हन, वरी क़यामत खे यकीन समझंदा हन। उन मां मुराद छा आहे? चवंदा हन त कंहिंसां धोखो न कयूं, क़यामत में हिसाब ॾियणो पवंदो, कूड़ न हणूं, क़यामत में हिसाब ॾियणो पवंदो, कंहिंजो हक़ न खाऊं, क़यामत में हिसाब ॾियणो पवंदो, कंहिंजो बनीअ जो ॿारो न सेरियूं, क़यामत में हिसाब ॾियणो पवंदो, कंहिंजो सीं बने खे कट न ॾियूं, क़यामत में हिसाब ॾियणो पवंदो, ग़रीब जी मदद कयूं, महशर में अजर मिलंदो, मिस्कीननि जो साथ ॾियूं, महशर में अदद मिलंदो, हिसाब मिलंदो, रस्ते खे मोकिरो कयूं में अजर मिलंदो। अल्लाह फरमायो आखिरत ते भी ईमान आणींदा हल। 3 नंबर ते रब फरमायो वयत्तखिज़ मा युनफिक़, ऐं उहे ख़र्च भी कंदा हन। कुरान तो चवे, लफ्ज़न जो तर्जुमो पियो ॿुधायां, मूं आयत भी तव्हांखे ॿुधाई, सूरे तौबह जी आयत नंबर 99 11 सिपारे जो पहिरों रुकू पूरो थी रहियो आहे, मस्जिद साम्हूं आहे। वयत्तखिज़ मा युनफिक़, रब तो चवे, छो थो रब इहा ॻाल्हि करे? जो दिलनि जो मालिक आहे। वयत्तखिज़ मा युनफिक़, उहे ख़र्च भी कंदा हन। ॿुध क़ुरान, क़ुरबातिन इंदल्लाह, दिलनि जो मालिक रब थो चवे। बहराड़ीअ जा सादड़ा माण्हू याने मफ़हूम थींदो त इल्म में भी घटे, अकुल में भी घटे, लफ्ज़ भी सादा सूदा ॻाल्हाईंदा हन, घणी ॼाण भी न रखंदा हन, पर मां रब सां प्यार कंदा हन, मुंहिंजे क़यामत ते यकीन रखंदा हन, ख़र्च कंदा हन, इन जे लाइ त सुणे रब जो कुर्ब हासिल थी पवे। छा जे लाइ ख़र्च कंदा हन? हज़रत मूसा कलीमुल्लाह पियो वञे, हिकिड़ो बहराड़ीअ जो वीचारो बकरियूं पियो चारे, अल्लाह सां कुर्ब थो करे, बकरियुनि जे आॾो वेठो आहे, चए थो अल्लाह साईं जे तूं मूं वटि अची त मां हिन बकरीअ जो तोखे खीर प्यारियां, ही छेलड़ो कुही तोखे खारायां, तोसां हीअं कचहरियूं कयां, हीअं कयां, हीअं कयां। हज़रत मूसा अची वियो, हे छा थो करी? मुंहिंजो रब लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, अल्लाह बेनियाज़ आ, खाइण पीअण खां पाक आ, हे उहो अमल थो करी जंहिंसां मुंहिंजो रब नाराज़ थो थिए। रोई रोई मिस्कीन पंहिंजा हीणा हाल करे छॾिया त मां प्यार पियो कयां, मुंहिंजो प्यार मुंहिंजे लाइ अज़ाब कीअं बणियो। ख़ामोश थी वेही रहियो। मूसा कलीमुल्लाह तूर ते पहुतो, ॻाल्हि खे खुटायां, रब ॾोरा पोइ ॾिनो कलीम जी, मुंहिंजा मौला मां रब तोखे जोड़ण लाइ मोकिलियो आहे, टोड़ण लाइ कोन मोकिलियो आहे। मौला हू त हीअं हीअं पियो चवे, रब चहू चवे छा पियो? तो लफ़्ज़नि खे ॾिठो, मां त दिलि खे थो ॾिसां न।
मां त दिलनि जो मालिक हाँ, मां न जे दिल खे तो ॾिसां तो जे दिल में छाहे हू केॾो मां रब सां प्यार तो करे। ऐं मुंहिंजा मूंसां मोटी वञ ॾिस त हो जेके गुल बहकनि पिया कीअं सुकी विया आहिनि, हो मूंसां प्यार कंदो हो, मां हुन सां प्यार कंदो हुउसि। मुंहिंजी रहमत वसंदी त जंगल में बहार थी वेंदी। अल्लाह ताला कुरान में चवे तो आहिनि बहराड़ी वारा आहिनि सादड़ा वयत्तखिज़ु मा युनफिक़ु क़ुरबातिन इंदल्लाह, पर ख़र्च इन ला था कनि त असांखे अल्लाह जो क़ुर्ब नसीब थे। ऐं सलवातिर रसूल, ऐं इन ख़र्च जे ज़रिए महबूब मुस्तफ़ा जी असांखे दुआ नसीब थी वञे। अल्लाह जो कुरान थो बयान करे। खणो कुरान वञी लफ़्ज़ी तर्जुमो ॾिसो, कंहिंजो ज़िक्र थो थिए बहराड़ीअ जे सादड़े जो। रब उन जे दिल खे ॼाणे थो, उनखे घणो इल्मु कोन, उनखे ख़बर आहे मां ही दुरूद पढ़ायां थो, सलात पढ़ायां थो, 4 देगियूं थो लहां। सुहिणा तूं राज़ी थी, तुंहिंजो महबूब राज़ी थे, बस महबूब राज़ी थींदो हथड़ा खणंदो मौला मुंहिंजो बेड़ो। ईअं आहे या न? अल्लाह जो क़ुरान गवाही थो ॾे। इन करे जॾहिं ख़र्च करी इहो न सोचजां त फलाणो राज़ी थे, न न रोई चइजां मुंहिंजा सुहिणा तुंहिंजो क़ुरान ॿुधो हुयो मैं, तूं असां सादड़नि ते ॾाढो महिरबान आहीं, मौला तूं राज़ी थी, लेकिन अञा क़ुरान ॿुध। अल्लाह छा थो चवे? ख़र्च कनि था इन जे लाइ असांजो रब राज़ी थे, सुहिणे महबूब मुस्तफ़ा जी असांखे दुआ नसीब थे। वसीलो रब क़ुरान में ॿुधाए थो, कोन थो ॿुधाए? जवाब ॾियो। मां कीअं वेही हींअर अक़ीदत ते ॻाल्हायां? रब थो चए ख़र्च कनि ई इन लाइ था त रब जो क़ुर्ब नसीब थे, मुस्तफ़ा जी दुआ व सलवात रसूल। अॻियां रब छा? अला इन्नहा क़ुर्बतुल लहुम, ख़बरदार बेशक मां रब जो क़ुर्ब उन्हनि खे मिलियो जी। अला इन्नहा क़ुर्बतुल लहुम, बेशक मां अल्लाह जो क़ुर्ब उन्हनि खे आ। रुगी कीअं क़ुर्ब? सयुदखिलहुमुल्लाहु फी रहमतिही, मां अल्लाह इन्हनि खे पंहिंजे रहमत में दाख़िल करे छॾियो आ। कंहिंजे रहमत में? जवाब ॾियो, कंहिंजे रहमत में? अल्लाह जे रहमत में। अल्लाह जे रहमत जी निशानी कहिड़ी आ? जो अम्मा आमिना जो लाल वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सादो मफ़हूम छा थींदो? रब चवे थो हिननि मुंहिंजो क़ुर्ब घुरियो, मुंहिंजे मुस्तफ़ा जी दुआ घुरी, मां अल्लाह बि उन खे पंहिंजे महबूब वारी शफ़ाअत में दाख़िल करे छॾियो। इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। बेशक इहो त मिलियो न, पर रब चए थो जेको अल्लाह आहे न उहो बख़्शींदड़ बि आहे, रहम कंदड़ भी आहे। तो मुंहिंजा दोस्तो अवां खे लख लख मुबारकूं। उस्ताद मोहम्मद मूसा अवां खे मुबारकूं। सभिनी दोस्तनि अॼु कई सजण साईं जे हिन फ़क़ीर जी हीअ फ़क़ीराणी कचहरी ॿुधी। इन जो हिकिड़ो ई मक़सदु हो मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, त जेको करी दुनिया खे राज़ी करण जे लाइ न कजां। हीअ दुनिया निपुटरी राज़ी कान थींदई, पर हिकिड़े यार खे राज़ी करण जे लाइ कंदे। जॾहिं न सुहिणो राज़ी थियो, महबूब मदीने जो महबूब राज़ी थियो, हीअ दुनिया तुंहिंजी नौकर बणिजी वेंदी। छो त हीअ दुनिया थे पर मतड़ी। आख़िरी मिसाल ॾेई दुआ कए, दुनिया थे पर मतड़ी। हिकिड़ो हमराह वञे पियो, गॾु काहियो, नंढड़ो पुटड़ो बि गॾु हुयुसि, पाण बि गॾु ते, नंढड़ो बि गॾु ते। पोइ अॻियां हमराह में केॾा न ज़ालिम आहिनि, पीउ पुट ॿई सासीअ ते चढ़ियो था वञनि।
लाथई पुट खे हेठ चे पुट तू महार वठ पाण कदा अॻियां वरी को ॿियो मिलियो चे वेड़े वा अकलमंद नंढड़ो बचड़ो हेठ पाण अची ॾाड़ीअ सां गदह ते अबा तू चढ़ो गदह ते माथो लहा हेठ वरी लथो पाण हेठ अॻियां वरी को ॿियो मिलियो वेड़े वा मोतबर नंढड़ो छोकरो गदह ते पाण अची ॾाड़ीअ सां हेठ अबा तू बि हेठ लह भला ॿई गॾु जॾहिं ॿई आहे बेवकूफ़ गॾो सखड़ो ॿई पंध पे था वञनि त मुंहिंजा दोस्त निहारे चवे थो त हीअ दुनिया छा में राज़ी आहे हीअ दुनिया कंहिं में राज़ी कोन्हे ये दुनिया कंहिं में राज़ी कोन थई याद रखी छॾे चओ त दोस्तन खे घुराए कुकड़ थो खारायां जॾहिं खाई बस कंदा चवंदा जे भला बकर ब वठी त छा थी सघे वरी बकर खारा खाई बस कंदा चवंदा भला जेकॾहिं नीर गबटे ऐं तलूर का घुराए छॾे त छा थी सघे कॾहिं राज़ी कोन थींदई राज़ी करणो थई त राणे खे राज़ी कर जेको तोखे चवे थो त तू मुंहिंजो हई मां तुंहिंजो हां जेको मदीने मां तोखे सरड़ो थो करे थो मुंहिंजा उम्मती जहिड़ो आहीं तहिड़ो तू मुंहिंजो हई मां तुंहिंजो हां ख़ुदा चवे थो तू मुंहिंजो हई मां तुंहिंजो हां मुस्तफ़ा चवे थो तू मुंहिंजो हई मां तुंहिंजो हां दे ख़बर रब्बुल आलमीन तोखे मिली वञे रहमतल लिल आलमीन मिली वञे बाक़ी तोखे का ज़रूरत बाक़ी बि थींदी जंहिंखे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा मिली वियो उनखे हिन जहान जी बादशाही मिली वई हुन जहान जी बादशाही अचो त पंहिंजे पाण खे सम्झायूं ही जेके ॿ चार ॻाल्हियूं ॿुधियूं अथव इन्हनि ते अमल कयो राति जो सुम्हण खां पहिरीं पंहिंजे बचड़नि खे कलमे जो विर्द करायो बचड़ा कलमो पढ़ी सुम्ही पओ बचड़ा कलमो पढ़ी हिक ॿिए खे अल्लाह हाफ़िज़ करे सुम्ही पओ त तव्हांजा अंगण बि अल्लाह जे हिफ़ाज़त में तव्हांजो माल बि रब जे हिफ़ाज़त में तव्हांजा बचड़ा बि अल्लाह जे हिफ़ाज़त में तव्हां बि मुंहिंजे रब जे हिफ़ाज़त में जंहिंजी रब हिफ़ाज़त करे ॾियो ख़बर उनजो वार विंगो केरु करे सघे थो सुबुह जो घरों निकिरो अमड़ जे कदमनि ते चुमियूं ॾेई निकिरो जीजल दुआ कर कुराड़े पीउ जे कदमनि ते चुमी ॾेई निकिरी चयो मुंहिंजा जानी बाबा दुआ कर उहे ॿियो कुझु न चवण चवनि पुट अल्लाह तुंहिंजो हाफ़िज़ मुहाफ़िज़ आहे यकीन सम्झजां त सभु मुसीबतूं रब तुंहिंजूं दूर करे छॾींदो ॻाल्हि समझ में आई आहे दावत क़बूल आहे इन सजण साईं जे फ़कीर जी अगरि दावत क़बूल कई अथई त ख़ैर सां सुभाणे नवंबर जी अथई पहिरीं तारीख़ ठीक 22 ॾींहं बाद छंछर जो ॾींहुं 22 नवंबर आचर जी रात 23 नवंबर आचर जो ॾींहुं ज़िलो नौशहरो फेरोज़ तालको ऐं शहर कंडियारो नेशनल हाईवे जे कपर ते हज़रत सोना से रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे जंहिंमें ख़ुसूसी खिताब मुंहिंजे महबूब मुर्शिद सजण साईं जो थी वियो सुबुह जो दुआ थींदी 9 बजे 8 बजे पहुचंदे त तोखे वेहण लाइ जगह मिली वेंदी ॿियो टाइम न हुजई ये 5 मिंट दुआ जे लाइ कढी अचजां इन नियत सां रुगी अल्लाह आबाद न उते त अचजां जिते अल्लाह वारनि जो को उर्स थिए उते वञजां वञी उन दुआ में शरीक थिजां पोइ उहो देह सोहूअ में हुजे तॾहिं बि हलियो वञजां जे दरगाह मशहूरी शरीफ़ हुजे तॾहिं बि हलियो वञजां ख्यारी शरीफ़ हुजे तॾहिं बि हलियो वञजां जिते बि मां कहिड़नि दरबारनि जा नाला वठां जिते बि अल्लाह वारनि जो नेक सालिहन जो उर्स मुबारक थे उन ते वञजां दुआ में शरीक थी जा छो जेड़ा घोट हूंदा हन ॼाणी जवाब ॾे ॼाणी अहिड़ा ईंदा हन उर्स मुबारक पाण कंदा हूं छाजे करे जॾहिं दुनिया छॾींदो आहे मां अगारो तव्हांखे ॿुधायां जॾहिं नेक माण्हू दुनिया छॾींदो आहे 500 मलाइक गुलदस्ता खणी ईंदा आहिनि पोइ जेको मुर्की यार ॾे वञे थो असां हुनजो मुर्की छो न मल्हायूं त मुंहिंजा दोस्त तव्हांखे दावत आहे इंशाअल्लाह ताला उम्मीद आहे तव्हां कुर्ब जा कदम भरे ईंदा ऐं असां वरी उते तव्हांजा नौकर हूंदासीं इते तव्हां सुफन सेटन ते विहारियो आहे अलाहाबाद अचे ॾिसजो असांजे मथड़े ते लंगर जा थाल हूंदा अवां महिमान हूंदा असां मीज़बान ख़िदमत करण वारा हूंदासीं मुर्शिद जे दर ते जेको नौकर थींदो आहे मुंहिंजो अल्लाह हुनखे दुनिया में इज़त अता करे छॾींदो आहे
मुझो करीम रब मु गुनहगार जो चवण अव्हां जो बुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाए। निमाज जी पाबंदी कयो, निमाज जी पाबंदी कयो, ज़िक्र अज़कार जी पाबंदी कयो, पाड़े वारनि सां सुहिणो वर्ता कयो, कंहिंखे ॾियो ॾेई नथा सघो त ॾुखायो न, कंहिंखे खिलायो खिलाए नथा सघो त रोआयो न, बस एतिरो कयो, अल्लाह कंदो बेड़ो पार थी वेंदो। मुंहिंजो रब तव्हां सां जूं दुआऊं क़बूल फरमाईंदो। दुआ ख़ैर ॾाढो थकिजी पियो आहे। अॼु तव्हां जो मूं टाइम तव्हांखे केतिरो ॾिनो आहे। सॼी जमायत बि थकिजी पई आहे, आऊं बि थकिजी पियो हां। सची ॻाल्हि इहा अथव। कहिड़ी नात मां तोखे ॿुधायां, मां ॾाढो थकिजी पियो। मुर्शिद जी मनक़बत नंगर प्यार लगा पिया।